अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कमांडो पंवर अवां जो होस्ट लाइव सचाई न्यूज़ स्टूडियो में असां मुखातिब आहियां। अॼु असांजो महिमान आहे एडवोकेट अमर हसीब पंवर, जेके लायर आहिनि, हिन वक़्तु प्रैक्टिस कनि था हाई कोर्ट कराची में। उहे असांजे अॼु हिन स्टूडियो में मेज़बान आहिनि, महिमान आहिनि। असां बाबू खे वेलकम कयूं था। महिरबानी। हसीब साहब, हीउ जेको आहे अॼु इलेक्शन जो दौरु आहे, जेतोणीकि उमेदवार जेकी आहिनि उन्हनि जो आख़िरी लम्हा आहिनि, ईअं चऊं, इलेक्शन में वोट कास्ट करण जे हवाले सां। इहे उमेदवार जॾहिं असां वोट उन्हनि खे ॾेई करे असेंबलियुनि में मोकिलियूं था, त उनखां पोइ जेको पब्लिक जो चवणु आहे, अवाम जो चवणु आहे, त असांखे त को फ़ाइदो मिले ई कोन थो। इहे माण्हू जेकॾहिं असां हिननि खे पटका बदिराए वोट ॾेई करे असेंबलियुनि ताईं पहुचायूं था, त इहे आख़िर कनि छा था? त तव्हां हसीब साहब, तव्हां लायर बि आहियो, इहो ॿुधायो त आख़िर उहे माना इहो जेको सिस्टम आहे असेंबली वारो, जमहूरियत वारो सिस्टम अवाम लाइ फ़ाइदेमंद छो न आहे? सभ खां पहिरियों मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां पंहिंजे स्टूडियो में घुरायो आहे। ऐं जेसि ताईं तव्हांजे सवाल जे जवाब जी ॻाल्हि आहे, त असां जॾहिं हिकिड़ो MPA चूंड रहियूं था ऐं ॿियो MNA, मेंबर ऑफ प्रोविंशनल असेंबली ऐं मेंबर ऑफ नेशनल असेंबली, बेसिकली उन्हनि जो जेको कमु हूंदो आहे उहो हूंदो आहे सुठी लेजिस्लेशन करणु। उन्हनि जो कमु आहे त असेंबली में वञी करे के सुठा कानून पास कराइनि, जहिड़े नमूने सां जिते असांखे आसानी सां इंसाफ़ मुहैया थिए। ऐं उनखां अलावा जेके रोज़मर्रा जूं जेके शयूं आहिनि उन्हनि ते, ऐं ॿियो वॾे में वॾी जेका लाक़ानूनियत आहे ऐं इनजस्टिस आहे, जेका नाइंसाफ़ी आहे, उहा तमामु घणी वधी वई आहे। तव्हां ॾिसो था, हिते जेकॾहिं को जुर्म थिए थो, कंहिं बि शयुनि जो इहो जेको बि इस्तेसाल थिए थो, इन जो जेको बेसिक कनेक्शन आहे उहे इन्हनि ई नुमाइंदनि जे आहे। ऐं बदकिस्मतीअ सां इन्हनि बि जेको आहे, इन्हनि जी जेको आहे माना सुठी लेजिस्लेशन न हुअण जे करे अॼु जेको आहे इनजस्टिस आहे, नाइंसाफ़ी आहे, महांगाई चोट चढ़ियल आहे, ऐं बेसिक जेके इन्हनि जा कम आहिनि उहे इहे ई आहिनि। कुलु तव्हां जेको सवाल कयो कहिड़े क़िस्म जी आहे, त उहो जेको माण्हुनि खे जस्टिस मुहैया करे। हींअर जेकॾहिं तव्हां ॾिसो त कानून जे लाइ सपोज कयो लायर आहियो, हाई कोर्ट जा जेके बि कानून जी इम्प्लीमेंटेशन आहे पब्लिक जे हवाले सां ई आहे न, उनजो जेको बि कानून आहे, त ड्यूरिंग तव्हां माना उते प्रैक्टिस तव्हांजे साम्हूं एतिरा केतिरा ई क़वानीन साम्हूं ईंदा हूंदा, त जिन सां तव्हां फील कंदा हूंदो त काश त जेकर ही क़वानीन न हुजनि या हिन कानून हूंदे असां आवाम खे बहितर ऐं तुर्त इंसाफ़ या रिलीफ नथो मिले, त उहो थोरो तव्हां महिरबानी करे। बिल्कुलु सुठो तव्हांजो सवाल हुयो। हाणे ॾिसो, जेके बि हींअर जेके कानून, जेके बि लॉज जेके असां ॾे हलनि पिया, तव्हांजी नॉलेज में आयल आहिनि, इहे उहे ई पुराणा हलनि था। CRPC हुजे, PPC, जेको ब्रिटियन दौर जो हो, बर्तानिया जी जॾहिं असां ग़ुलामी में हुआसीं, हींअर जेके क़वानीन हलनि पिया, इहे उहे ई हींअर क़वानीन हलनि पिया। कुझु जेके आहिनि उन्हनि में अमेंडमेंट्स आयूं आहिनि। त जॾहिं त पहिरियों जॾहिं असां ग़ुलामीअ जे प्रोसेस में हुआसीं, तंहिं टाइम खां उहे हाणे जेके असां पंहिंजा नुमाइंदा चूंडिया आहिनि, उन्हनि खे एतिरी न थी आहे जो जेको ब्रिटियन दौरु हुयो उनखे ख़तमु करे जिते असांजे माहौल, जीअं असांजो हितां जो जेको आहे सोशल इंट्रैक्शन आहे, जीअं असांजो मुआशिरो आहे, उन मुताबिक़ जा हिते कानून हुअणु खपनि। हिते को बि इन क़िस्म जो कानून कोन थो एग्ज़िस्ट करे। हाणे तव्हां सिविल में वञो, बदकिस्मतीअ सां अगरि कंहिंजो को बनी जो मैटर हुजे, ज़मीन जो मैटर हुजे, उहे त एॾा वॾा लेंथी था थी वञनि जो पोइ वारा उन्हनि जा जेको पोटा आहिनि, पर पोटा, उहे बि इन प्रोसेस में कानून में ऐं उन में वञनि था, पर इंसाफ़ किथे बि उन जो नज़र नथो अचे। कानून जेको पास थिए थो उनजी अगरि काई अमलदारी नथी थिए, त अहिड़े कानून जो फ़ाइदो छा? कानून जीअं ई मिलंदो आहे त उन जो माना सेक्शन हूंदा आहिनि, त बाबा हिन जी अगरि वायोलेशन थिए थी त हिन जी ही सज़ा आहे। उहा त सज़ा माना उहा सभु शइ थींदी आहे, पर जेका इम्प्लीमेंटेशन आहे ऐं ॿी जेका असांजी प्रोसिक्यूशन आहे, जेका माना सरकार जे तरफ़ां जेके IOs हूंदा आहिनि, जेके इन्वेस्टिगेशन ऑफिसर हूंदा आहिनि, उहे बि माना अनट्रेंड हूंदा आहिनि। उन्हनि खे कंहिं शइ जी ट्रेनिंग न हूंदी आहे। तव्हां हिते ॾिसो पाकिस्तान में ओवरऑल माना तव्हां अगरि पनिशमेंट जो रेशियो ॾिसो त मुंहिंजे ख़्याल में 90% बि न हूंदो। उनजो सबबु छा आहे? जो प्रोसिक्यूशन जेके IOs अचनि था, उहे सभु जेके आहिनि अनट्रेंड आहिनि, उहे ट्रेंड न आहिनि। त उहे अवां महिरबानी करे थोरा पब्लिक खे, नाज़रीन खे थोरा मिसाल ॾियो त कहिड़े क़िस्म जा क़वानीन आहिनि जेकी अवाम जे लाइ मुफ़ीद ऐं फ़ाइदेमंद न आहिनि, वधीक हानिकार ऐं नुक़सानकार आहिनि, जेकी ही असांजा नुमाइंदा जिन खे तब्दील कनि। असुल मां अॻु में ई ॻाल्हि कई न, जेके बि हींअर जेके बि लॉज आहिनि
उहे ई आहिनि ब्रिटियन लॉज़ आहिनि असां वटि, उहे उन्हनि जी वज़ाहत ॿियो सपोज कयो माना ही आहे त कोई बि फ़रियादी आहे, कानून आहे हिकिड़े क़िस्म जो त माना जेका पुलिस आहे जांच में हिरासत में वठे थी पई, माना त अहिड़े क़िस्म जो जेको कानून आहे उन कानून सां आवाम खे मां सम्झां थो पियो त नुक़सानु पहुचे थो पियो, बिल्कुलु त उहो कानून माना मटिजणु घुरिजे। उन खां अलावा माना जेको आहे जेकॾहिं जेसिताईं ॾोह साबित नथो थिए कीअं पुलिस, जेकॾहिं हिकिड़े खे जांच में तव्हां गिरफ़्तार कयो, हुनजी पग लाहे छॾियो, हुन इज़त लाहे छॾियो, उन खां पोइ माना साबित थी वञे त प्रूफ थिए त हे बेॾोही आहे, पोइ हुनखे आज़ादु करे था छॾनि। हाणे हे को इंसाफ़ आहे? हे त माना ज़ुल्म जी इंतिहा थी वई। इहा काफ़ी हद ताईं तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। हाणे FIR आहे उहा फस्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट हूंदी आहे, त इन में का इन्वेस्टिगेशन, का बि इंक्वायरी कुझु बि न हूंदो आहे। पहिरीं इंफॉर्मेशन हूंदी आहे जंहिंजे बुनियाद ते हाणे ख़बर न हूंदी आहे त सची आहे या कूड़ी आहे, इन जो बिल्कुलु प्रोसेस हुअणु खपे त बाबा पहिरीं ख़बर रुगो हिकिड़ी ख़बर आई आहे, उन ख़बर जे बुनियाद ते तव्हां हिकु माण्हूअ खे माना जेको आहे उनजे समाज में बि उन जेको अगरि गिरफ़्तार थिए थो, समाजी तौर बि उनजी माना हिकिड़ी रिस्पेक्ट खे माना डिफेमेशन थिए थी। वरी जॾहिं उहो वरी जेको अॻिते प्रोसेस थिए थो, ज़मानत कराए थो, उन जा वरी ख़र्चा अलॻि आहिनि, पोइ ते जेके आहिनि उहे वीचारा माना ॾाढो माना जेको आहे वेल में था अची वञनि। हा, वकील खे फीस ॾियणु अलॻि थी पए, उन खां पोइ ज़मानत रखणु, त इन्हनि में वाक़ई इन्हनि में जेको आहे चेंजिस अचणु खपनि। इन में FIR आहे, पहिरीं ख़बर आहे त उन बुनियाद ते कंहिंखे गिरफ़्तार करणु, हा इन्वेस्टिगेशन कई वञे, उन खां पोइ अगरि थिए थो त माण्हू खे उहो जेको आहे काग्निज़ेंस में वठी करे उनखे गिरफ़्तार। अच्छा वसीम साहब, माना इहो बि ॿुधायो त NC जी माना जेका कानूनी हैसियत छा आहे? उहो नॉन काग्निज़ेंस हूंदो आहे। हिकिड़ा कानून में हूंदा आहिनि काग्निज़ेंस, जेके तमामु जेके वधीक ॾोह हूंदा आहिनि, त उन्हनि में वरी जेको आहे काग्निज़ेंस थींदी आहे, ॿियो वरी नॉन काग्निज़ेंस हूंदी आहे। उन NC में बि उहो ॾिसंदा आहिनि त अगरि जेको आहे कोशिशि इहा ई पुलिस कंदी आहे त माना NC में त इते ई माना थाणनि में नॉन काग्निज़ेंस हूंदा आहिनि, उते घुराए करे पोइ उन्हनि खे विहारे करे पार्टीज़ खे जेको आहे पाण में कंप्रोमाइज़ जे तरफ़ वठी वेंदा आहिनि। अच्छा वसीम साहब, माना मां सम्झां थो पियो त जेकॾहिं कानून ई ठाहिणा आहिनि, माना इहो हिकिड़ो दफ़्तरी कमु थी वियो। जेकॾहिं दफ़्तरी कमु आहे कानून साज़ी करणु, त उहे चंद माण्हू माना हिकिड़ा 50-100 माण्हू जीअं हिकिड़ो सिलेक्ट करे उन्हनि खे माना विहारे सघे थो। एॾी सारी जेको आहे धमचर मचाइण जो, हे वोट इलेक्शन कराए हिकु हिकु अवाम खां उनजे बारे में जेको आहे तो वोट वठण जी आख़िर कहिड़ी ज़रूरत आहे? मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। कोई हिननि माण्हुनि जो, हिन नुमाइंदनि जो को कमु ॿियो बि आहे या इहो ई आहे सिर्फ़ु? हिकु बसि हिते इहा बदकिस्मती आहे, हिकु त हिते इलेक्शन बि महांगी कई वई आहे। उहे जेके वॾेरा आहिनि, सरदार, न कानून माना जेकॾहिं सिर्फ़ु ठाहिणो आहे, उन्हनि जो ई कमु आहे। बिल्कुलु कानून जेकॾहिं सिर्फ़ु ठाहिणो आहे त उनजो पब्लिक सां माना इंटरेक्शन या पब्लिक जो उन माण्हूअ खे मुंतख़ब करणु छो ज़रूरी आहे कानून ठाहिराइण लाइ? उहो डेमोक्रेटिक वे आहे न, डेमोक्रेसी आहे। डेमोक्रेसी इन लाइ त चयो वेंदो आहे त माण्हू पंहिंजे पसंदि जा नुमाइंदा अॻिते मोकिलीनि। या त बदकिस्मती हिते ई आहे, इनजस्टिस हिते ई आहे, बाक़ी ॿियनि त न आहे। ॿियनि सुठा क्वालिफाइड माण्हू ईंदा आहिनि, उहे माना जेको आहे सुठी कानून साज़ी ॾेखारींदा आहिनि। तव्हां इंडिया में ॾिसो, इंडिया में बि तमामु बहितरीनु हींअर लॉ में असां जेके बुक्स जेके परचेज़ कंदा आहियूं, वठण जी कोशिशि कंदा आहियूं, वॾा उते माना जूरिस्ट वेठा आहिनि, तमामु घणो उते कानून ते बि कमु थिए थो। IT में ॾिसो, हर जॻह ते उन्हनि जा नुमाइंदा ॾिसो उहे सिंसियर आहिनि। हींअर ॾिसो बांग्लादेश बि असां खां वधीक तरक़ी में वञे पियो। त दरअसल ॻाल्हि आहे, ॿ शयूं आहिनि। हिकु त हिननि इलेक्शननि खे प्रोसेस खे महांगो कयो आहे, ॿियो फ्री एंड फेयर इलेक्शन बि कोन थियूं थियनि उन नमूने सां। ऐं ॿियो जेके असां ॾे इहे अचनि था, उहे सरदार वॾेरा पंजाब जा चौधरी, ऐं उहे ई अचनि था जेके एॾा पढ़ियल लिखियल न आहिनि। पेट्रोल पंप्स जेके आहिनि, शादी हाल ॾिसो तव्हां, हिते मधेजी जो नंढो गढ़ियासीन जो वठो, शिकारपुर जो वठो, इहे जेके वॾा होटल हूंदा, जेके बि इहे बि इन्हनि MNAs MPs जा ई हूंदा। त उहो उनखे शेल्टर ॾियण जे लाइ, उन्हनि पंहिंजे जेके इलीगल कम आहिनि उन्हनि खे लीगलाइज़ करण जे लाइ, उन्हनि खे सिर्फ़ु इन शइ जी सोच हूंदी आहे, जेका करप्शन हूंदी आहे उन लिकाइण लाइ। बाक़ी त हाणे ग़रीब जो को जेको आहे को हिते हाल पुछण वारो आहे कोन। ऐं कानून बि पुराणा आहिनि। जंहिं ग़ुलामी हाणे ईअं ई लॻे थो अञा उन ई ग़ुलामी वारे दौर मां असां गुज़रूं था। कानून बि उहे आहिनि जिन में बि जेको अमेंडमेंट जी ज़रूरत आहे। वॾी महिरबानी तव्हांजी अमर हसीब। नाज़रीन, ही असांजो माहिर कानून अमर हसीब पंवर, जेके असुल त हितां जा आहिनि, मधीजी जा, ऐं हिन वक़्तु कराची में रहनि था, ऐं उते जेको आहे कराची हाई कोर्ट में प्रैक्टिस बि कनि था।
वधीक इंशाल्लाह वरी कंहिं नए मौक़े ते कंहिं नए महिमान सां गॾु अव्हां जे साम्हूं हाज़िर ख़िदमत थींदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान कमांडो पंवर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।